ज़ुबान सां कजे त कीअं कजे नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे उहा ई ॻाल्हि जान सां कजे त कीअं कजे ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में जनाब सदर मजलिस मेहमान खास उस्ताद साहिबान पंडाल में आए प्यारा भाइरो भेनरो अस्सलाम वालेकुम। अॼु आउं कंहिं ख़ासि मौज़ू ते तक़रीर करण न आई आहियां ऐं त फ़क़ति उहा ग़लती करण आई आहियां त सिंध ते ॻाल्हायां। जनाब सदर सिंध जा वेरी अॼु बि ज़िंदा आहिनि कंहिं न कंहिं रूप में कंहिं न कंहिं रंग में अॼु बि सिंध अंदरि ॾींहं ॾिठे क़त्ल फुरूं जालसाज़ी ठगी हदूं घरनि ते चढ़ाई ज़मीननि ते कब्ज़ा ईसाइण धमकाइण शाही वॾेरनि लाइ सोलो थी पियो आहे। जनाब सदर सदा ज़ुल्म जी मात चवंदा रहियासीं सरे आम हर बात चवंदा रहियासीं सदा ज़ुल्म जी मात चवंदा रहियासीं सरे आम हर बात चवंदा रहियासीं अवां केतिरो बि दॿायो ऐं दुकारियो असीं राति के राति चवंदा रहियासीं। सिंध जा वेरी ऐं लालची माण्हू बेटनि जो सौदो करे आया अॼु कारूचर जे कर कयल खंड खे था किराइनि सुभाणे मोहन जो दड़ो कीर्तर बंबोर उमरकोट काऊ जो दड़ो गोड़ी मंदर भालवा कीचड़ मंशर शाहजहान मस्जिद रूपामाड़ी नीरोकोट रनीकोट ऐं गोरखपुर जो बि सौदो करे छॾींदा। जनाब आला पंहिंजनि शयुनि जी सकाफ़त जी ॿोली जी दरिया जी वसीलनि जी मालिकी करण लाइ असांखे शानदार मज़ाहिम जी जिदोजहद करणी आहे। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जा सभु इलाही ऐं सपूत पुट उथी पवनि शागिर्द भेनरो डॉक्टर वकील अदीब शाइर बुज़ुर्ग सभु गॾिजी पवनि जीअं पाण पंहिंजे तारीख़ी विरसनि खे बचाए सघूं। आख़िर में ही शइ चई पंहिंजी जाइ वठंदसि कातीअ हेठां कंद पोइ बि नारा ॾींहं जा कातीअ हेठां कंद पोइ बि नारा ॾींहं जा सिंधड़ी ऐं सुगंध मरंदासीं पर